कोरोना जे एस्ट्राज़ेनेका वैक्सीन लॻाईंदड़नि खे ई ॿाहिरि मुल्क वञण जी इजाज़त मिलण खां पोइ सिंध जो सिहत खातो सरगर्म थी वियो। सिहत खाते साइनोफार्म वैक्सीन जी सर्टिफिकेशन लाइ सिहत जे आलमी इदारे WHO सां राब्तो करे वरितो। सिहत जे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो चयो आहे त साइनोफार्म में ॿियनि चाइनीज़ वैक्सीन खे बि सर्टिफिकेशन जी लिस्ट में शामिल करण लाइ WHO सां राब्तो कयो आहे। एक बयान में हुन चयो त वैक्सीन सर्टिफिकेशन तहत सिर्फ़ एस्ट्राज़ेनेका लॻाईंदड़ ई ॿाहिरि मुल्क सफ़र करे सघनि था। फ़िलहाल एस्ट्राज़ेनेका वैक्सीन लॻाईंदड़ पाकिस्तानियुनि खे ई ॿाहिरि मुल्क वञण जी इजाज़त आहे। हुन चयो त सॼी सिंध में ॿाहिरि मुल्क वेंदड़ केतिरनि ई माण्हुनि खे साइनोफार्म वैक्सीन लॻी चुकी आहे। इन्हनि खे ॿीहर एस्ट्राज़ेनेका वैक्सीन नथी लॻी सघिजे। हुन चयो त साइनोफार्म लॻाईंदड़ माण्हुनि खे बि ॿाहिरि मुल्क वञण जी इजाज़त ॾिनी वञे। सिहत वारी वज़ीर चयो त 40 सालनि खां वॾी उमिरि जा माण्हू पासपोर्ट ऐं वीज़ा ॾेखारे एक्सपो सेंटर मां एस्ट्राज़ेनेका वैक्सीन लॻाराए सघनि था।